الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وطبيبنا ومرشدنا ومولانا محمدا عبده ورسوله قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد ومن الناس من يشتري لهو الحديث ليضل عن سبيل الله بغير علم ويتخذها هزوا أولئك لهم عذاب مهين قال رسول الله صلى الله عليه وسلم صوتان ملعونان في الدنيا والآخرة ممار عند نعمة وغنية عند مصيبة وقال رسول الله صلى الله عليه وسلم يقول ليكونن من أمتي أقوام يستحلون الحر والحرير والخمر والمعازف أو كما قال عليه الصلاة والتسليم اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم صلاة وسلاما كثيرا أما بعد واجب الاحترام معزز دوستو بھائی بزرگ محمد یار قرآن مجید فرقان حمید کی آیت تلاوت فرمائی پاک کریم صلی اللہ علیہ وسلم کے حدیث مجا حدیث تلاوت فرمائی دعائے اللہ رب العزت کا اللہ تبارک و تعالی انہوں صحیح مفہوم بیان کرنے کی توفیق عطا فرمائے مجھا دوستو ذکر آیت تلاوت فرمائی ان آیت جو مفسرین حضرات شان نزول ذکر فرمائیں تھا تو مکے کے اندر ہکڑو مشرک ہو نظر بن حارث وہ جو تاجر ہو تجارت کے لائے مختلف ملکن کے مختلف شہرن کے سفر کندو ہو فارس کا شاہجہاں عجم کسرا وغیرہ جب تاریخی قصہ کھڑی آئے مکے کے مشرکن کے چیو تا نبی اکرم صلی اللہ علیہ وسلم تواں کے قوم عاد سمود جا واقعہ بدھائے پयो اچو ما تواں کے ان کا ودیک بہتر اسفل یار بین شہان فارس یا قصہ ما تواں کے بدھایا उहे माण्हू उन जी दिलचस्प किस्सा ऐं कहाणी ॿुधाइण जे लाइ उन जे तरफ़ शौक़ ऐं रग़बत रखणु लॻा छो जो त उन में काई तालीम न हुई उन में का पाबंदी कोन हुई महिनत ऐं मुशक़त कोन हुई सिर्फ़ लज़त भरियूं कहाणियूं ॿुधणियूं हुयूं ऐं मुशरिकनि खे इन जे तरफ़ माइल करणु सिर्फ़ इन जे करे हो त हू दीन खां इस्लाम खां ऐं क़ुर खां बेराग़ थियनि उन जी पैरवी न कनि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं कुफ़ार मक्का के मुशरिकनि के क़ुरान ॿुधाइण लॻा क़ुरान पढ़ी ॿुधाइण लॻा ऐं क़ुरान ते अमल करण जी तरग़ीब ॾींदा रहिया त कुफ़ार मक्का जो आहे उहे
قرآن کے طرف راغب کرنے لگا ان کے معجزن کا ان کی اللہ تبارک و تعالی جو کلام سمجھنے لگا تو ان وقت ان مشرک نظر بن حارث فارس کا قصہ کہانی آنیوں انہوں کفارن کے بلایا تو وہ کفار مکہ جی کے ہوا انہوں کا بے رغبت کی گیا اعراض کرنے لگا قرآن پاک کے بدھڑ کا بہانہ کرنے لگا نظر بن حارث کی مجلس کے آباد کرنے لگا حضرت عبداللہ بن عباس رضی اللہ عنہ فرمائندہ نظر بن حارث ایک کہڑی لوڈی خرید کرے آئے پانی خرید کرے آئے ان کے ذریعے ماں کے قرآن کا روکی ہو ان کی مجلس میں جے وہاں ملا ہوا ان کے لائے ان باغی کے لوڈی کے حکم کندو ہو تو ان کے گانوں گائے ٻڌائے وہ سر جو سو لطف اندوز ان کا ملا ہوا ان جو سو ان کی زندگی کا عیش و عشرت حاصل کئی لہبت حدیث کی معنی ہے کہ گانا گائن وجائن حضرت عبداللہ بن مسعود رضی اللہ تعالیٰ نے فرمائندہ قسم کھانی کرے ہوا اللہ الغنا اللہ جو قسم کو گائن وجائن مرادہ ہے مجھے دوستو یہ گائن وجائن اج جو دور کا نہیں اج جو دور میں نہیں بلکہ یہ ظالم حکمران کی تدبیر ہے یہ ظالم حکمران کی پروپیگنڈا ہے تو مسلمان کے مانوں کے عام انسان کے گائن وجائن کھیل کھیڈن میں مشغول کयो وञे انہن کے حقن کے مداح قابل ٿيو وञे انہن جا حق فوایا وञن اهو اج کان پهريان اج جي ڳالهه ناهي اج کان پهريان جيڪي به ظالم حڪمران گذريا انہن جو طرز عمل اهو ئي هو ته ماڻهن کي فضولیات میں بیکار کمن میں لگائے کرے انہوں کے بیکار کمن میں مشغول کرے جو کو ایسو پانجا حق انہوں جا ذات انہوں مان جا حق فمائندہ ہوا چھاڑیتا تو مانو جو کو ایسو فضولیات میں مشغول تھی ویندہ ہوا انہوں کے پانجا حق بھی بسری ویندہ ہوا تو انہوں کہ مصروف کر مشغول کر جو ہکڑو ذریعو مان ہو یہ ہو لگار گائن ساز جو سو مجلسوں مقررندہ ہوا گائنا بڑھائندہ ہوا لوڈی بڑھائندہ ہوا جی انہوں کے اشعار گانا پڑھی ॿुधाए وयूं तव्हां रूम यूनान की क़दीम तारीख़ खणी करे ॾिसो उतां जा जेके डिक्टेटर हुआ उन अवाम के पंहिंजे हक़नि जा मालूम जेको कयो उहो फज़ूलियात ऐं लग़वियात में मशगूल करे उन्हनि खे तबाही की तरफ़ जेको आहे सो मशगूल कयो ऐं तबाही की तरफ़ आलो रोम जा जेके डिक्टेटर हुआ उन्हनि जो भी तर्ज़ अमल इहो ई हो मुंहिंजा दोस्तो बीमार जी आख़िरी दर्जो कहिड़ो आहे अज जा अपडेट माण्हू ऐं जिदत पसंद माण्हू मौसीक़ी ऐं सुरूर खे गुनाही नथा सम्झनि बल्कि उनखे पंहिंजी लुत्फ़ आर्टिक और सताफ़त ऐं रूह जी ग़िज़ा सम्झनि पिया ऐं न मालूम कहिड़नि कहिड़नि अल्फाज़नि सां ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं बयानु कनि पिया मुंहिंजा दोस्तो बीमारी का ख़तरनाक जेका हूंदी आहे उन आख़िरी दर्जो इहो हूंदो आहे त बीमार इंसान बीमारी के बीमारी समझे ही न बीमारी के बीमारी समझे ही न इहा बीमारी जो आख़िरी दर्जो आहे त असांजो भी हाल इहो ई आहे त असां गुनाह के गुनाह समझे ही कोन पिया अॼु जे अवाम जो इहो हाल आहे त हू गुनाह के गुनाह तसवुर करे ही न पियो गुनाह के गुनाह समझे ही न पियो छाजे खां उन इहो सोचो ऐं इहा फिक्र रखी त अवाम ऐं ॿिया माण्हू इन जे गुनाह खे कनि पिया त इन जो मतिलबु इहो आहे त इहो जाइज़ आहे तॾहिं त अहिड़ा माण्हू एतिरा माण्हू इन गुनाह में मुब्तला आहिनि ऐं उहो माण्हू बि
गुनाह में मुब्तला थी वञे पियो। लेकिन इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ ज़ालिम हुक्मराननि जी तदबीर आहे, ज़ालिम हुक्मराननि जी प्रोपेगेंडा आहे त अवाम खे फुज़ूलियात में मशगूल करे उन्हनि जा हक़ भवाया वञनि ऐं गुनाह खे गुनाह न सम्झणु इहो ईअं आहे। उन जे लाइ हिकु मिसाल ज़िक्र कयो वेंदो आहे। हिकु हजम हो ऐं उन जी घरवारी कंहिं वॾेरे ऐं चौधरी जी घरवारी खे ॾिठो। पहिरियों रवाज हो त जेकॾहिं का औरत नकल आहे त ईअं सम्झो वेंदो हो त इन जो मुड़ुसु मरी वियो ऐं इहा रन ज़ाल थी वई। त हजमाइन जेको आहे सो हिकु चौधरी ऐं वॾेरे जी ज़ाल खे ॾिठो त उहा नथ लाहे करे धोई रही हुई। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॾिसण जो फ़र्क़ु हो ऐं उहा डोड़ंदी वञी पंहिंजे मुड़ुसु हजम ॾे पहुती त चौधरी ऐं वॾेरे खे ॻाल्हि ऐं पैगाम हुजाए ख़बर ॾे त तुंहिंजी घरवारी रन ज़ाल थी चुकी आहे। जॾहिं उहा ख़बर हुन चौधरी ऐं वॾेरे खे पहुती त उहो उते जो उते वेही करे रोअण ऐं ढाल करणु शुरू कयो। दोस्त अहबाब गॾु थिया। वजह पुछा कई त तूं छाजे करे रोए पियो? त ॿुधाई त जेको आहे सो मुंहिंजी घरवारी रन ज़ाल थी चुकी आहे। त दोस्तनि सम्झायो चौधरी साहब तूं ज़िंदा आहीं, तूं हयात आहीं त तुंहिंजी घरवारी जेको आहे सो बेवा आहे रन ज़ाल कीअं थी? चवणु लॻो त हिकु मोतबर माण्हू शख़्स ख़बर ॾिनी आहे त ईअं हूंदो। सिर्फ़ु ॿुधी ॿुधाई ॻाल्हि ते हालांकि पंहिंजी पाण हयात आहे, ज़िंदा वेठो आहे, उन जे बावजूद बि पंहिंजी घरवारी खे चवे थो इहा रन ज़ाल थी चुकी आहे। यानी पंहिंजे वजूद ते बि उनखे यकीन कोन्हे। सिर्फ़ु माण्हुनि जी ॿुधी ॿुधायल ॻाल्हि ते रोअण ऐं ज़ारो बर्दाश्त शुरू थी वियो। त अॼु असांजे मुस्लमाननि जो ऐं अवाम जो इहो ई हाल आहे त को माण्हू के गुनाह में मुब्तला आहिनि त ईअं सम्झनि पिया हेतिरा माण्हू हे गुनाह कनि पिया त इहो गुनाह न आहे, इहो जाइज़ कमु आहे, कॾहिं त एतिरा माण्हू कनि पिया। त मुंहिंजा दोस्तो असां मुस्लमाननि जो ऐं असां अवाम जो बि इहो ई हाल आहे। इन तरीक़े सां हिकिड़ो ॿियो मिसाल ज़िक्र कयो वेंदो आहे। कुझु शागिर्दनि पंहिंजे पाण में मशवरो कयो त अॼु सबक़ु न आहे, कानून जी मोकल करणी आहे। मशवरो इहो कयो पियो त जंहिं महिल उस्ताद अचे त उस्ताद सां हथ मिलाए करे उनखे चवंदासीं साईं तव्हांजा हथ जेको आहे सो गरम आहिनि ऐं तव्हांजो तबियत सही न आहे। जॾहिं उस्ताद क्लास जे अंदरि दाख़िल थियो त हिकु ॿिनि तालिब शागिर्दनि उस्ताद सां हथ मिलायो चयो साईं तव्हांजा हथ जेको आहे सो गरम आहिनि, लॻे थो तव्हांजी तबियत सही न आहे। उस्ताद हिकु ॿिनि खे दड़का ॾेई करे भॼाए छॾियो। उनजे बावजूद लेकिन प्रोपेगेंडा ऐं जेको आहे मशवरो थियल हुयो त हिक ॿिए खां पोइ तालिब ईंदा विया, शागिर्द ईंदा विया, उस्ताद सां मिलंदा रहिया त हर हिक जी ज़बान ते इहो साईं तव्हांजी अॼु तबियत नासाज़ आहे, तव्हांजो जिस्म गरम लॻो पियो आहे। त बिल आख़िर उस्ताद बि इन ॻाल्हि में मुब्तला थी वियो त मां वाक़ई बीमार आहियां। आख़िर हुन मोकल कई ऐं घर वञी लेटी पियो त हुनखे पंहिंजे पाण ते बि यकीन कोन हो। उस शागिर्दनि जे चवण ते जेको घरां तंदुरुस्त सही साबित आयो आहे पढ़ाइण जे लाइ, उन इहो सोचियो त वहम हुन जे मथां ग़ालिब थी वियो। जॾहिं वहम ग़ालिब थी वियो त वहम जो को इलाज कोन्हे। त अॼु असांजे मुस्लमाननि जो बि मुंहिंजा दोस्तो इहो ई हाल आहे त गुनाहनि में मुब्तला आहिनि लेकिन गुनाह खे गुनाह कोन पाए सम्झो। अहिड़ी तरीक़े सां हिकिड़ो ॿियो मिसाल ज़िक्र कयो वेंदो आहे। को झंगली ऐं बदबू माण्हू हुयो, बदू झंगली ऐं ॻोठाणे देहाती खे उर्दू में बदू चइबो आहे, बदू। त वेही करे रोए पियो ऐं उनजे भरिसां हिकिड़ो कुतो हुनजूं सिसकियूं पाए पियो त कंहिं राह वेंदो पुछो त भला छाजे करे रोए पियो? चई भई मां रोआं हिन जे करे पियो त हिन कुते जे मथां मूंखे जेको आहे ॾुख ऐं ग़म आहे त हीउ मरी रहियो आहे। चई भला मरे छाजे करे थो?
مرن کی وجہ شاید چین جو قاسو مرے جو قاسو ہے بھوک دے کرے تو بھوک دے انہیں کہ کچھ کھان دا کون ملو انہیں دے کرے مرے پڑو انہیں ہمراہ ہے دے منہ پھیرایو تو جو قاسو سکل مانی کی بوری بھری پئی انہیں کے چین تو یہ تجھے برسا سکل مانی پئی یا کھڑی دیر سے چاہے ان مانی جو تو مولو یہ مانی سکل وکام بھی ان جو ریٹ ہوا باقی چین جو قاسو کہ اتری مانی پیاری اور کتو بھی پیارو ہوا ان جو مطا روئی بھی پیو غم بھی کرے پیو دکھ بھی کرے پیو لیکن تو ان کے مانی نہ پو کھڑی ہے تکائے چاہے روان ان جے کرے پیو تو گوڑن جو تو کو مل بنے گوڑا تو مل ہے دکھنی محبت بھی آئے لیکن ان کے ٹکر وجے کو نہ تو ان کی جان بچے تو مجھا دوستو اسا مسلمانوں جو بھی یہ حال ہے دل میں درد تو ہوں دیا تو گناہ کے شدے دوں گناہ کا پرے تھی ونوں لیکن صرف یہ خواہش ہوتی ہے شدن جو ارادو یقین بھی نہ ہوتا ہے تو اسا ان گناہ کے شدے دوں صرف اسا خواہشن کا محدود نہ ہے ایک طرح مجھا دوستو ساتھ ہیں گانے جو بھی جو حال آئے تو اسی ان کے گناہ پسند نہ آئیں لیکن اسا ان کے شکن کی کوشش نہ آئیں کرتا جدید ڈکٹیٹر اپڈیٹ مان ان کے پانی ثقافت قرار دے چھڈیو آئے حضرت عائشہ رضی اللہ تعالی عنہ کا روایت ہے نبی اکرم صلی اللہ علیہ وسلم نے فرمایا دنیا کے اندر آواز ملعون آئیں جن کے متھا اللہ تبارک و تعالی کی لعنت کئی نے لیا ہے ہکڑو وہ آواز جو خوشی کے وقت ڳائڻ ۽ وڄائڻ هجي ऐं ॿियो ग़म जे वक़्तु रोअण ऐं नोहा वग़ैरह हुजनि इहे ॿ अहिड़ा आवाज़ आहिनि जिन जे मथां अल्लाह तबारक व तआला जी लानत पई वसंदी आहे हाज़िर इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था इस्लाम त जेको आहे सो ग़म जे वक़्तु सब्र जो हुकुम ॾिनो आहे ऐं ख़ुशीअ जे वक़्त में शुक्र जो हुकुम ॾिनो आहे लेकिन अॼु जा मुस्लमान इन जे उलट थी विया आहिनि शैतान उन्हनि जे मथां अहिड़ो हावी थी चुको आहे ऐं शैतान उन्हनि जी ज़हन में अहिड़ी तालीम भरे छॾी आहे शैतान उन्हनि जे ज़हननि खे अहिड़ो तब्दील करे छॾियो आहे जो इस्लाम जे कानून खे विसारे वेठा आहिनि ऐं अल्लाह तबारक व तआला जे कानून खे विसारे वेठा आहिनि मुझा दोस्तों इंसान दिल में तमन्ना भी रखे तो मां गुनाह छॾे ॾींदुमि लेकिन गुनाह छॾण जो इरादो न करे सिर्फ़ ऐं सिर्फ़ ख़्वाहिश ताईं महदूद हुजे तो वो गुनाह जे पासो कॾहिं बि छॾे नथो सघे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाइण ऐं वॼाइण वारे जे लाइ फरमायो ला सलाह ला सलाह ला सलाह इन जी निमाज़ नाहे इन जी निमाज़ नाहे इन जी निमाज़ नाहे जेको गानो ॿुधे ऐं ॻाए पियो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था त उन जी निमाज़ क़बूल ई नाहे इंसान चवे त मां गुनाह छॾणु चाहियां पियो निमाज़ बि पढ़ंदुमि लेकिन सूद ऐं व्याज बि खाईंदुमि निमाज़ बि पढ़ंदुमि ज़नाकारी बि कंदुमि निमाज़ बि पढ़ंदुमि रिश्वत बि वठंदुमि ऐं निमाज़ बि पढ़ंदुमि चोरी चकारी बि कंदुमि निमाज़ बि पढ़ंदुमि ऐं ग़रीबनि जो बि हक़ खाईंदुमि निमाज़ बि पढ़ंदुमि ऐं महफ़िलुनि जे अंदरि ॻाइण वॼाइण बि हलंदो निमाज़ पढ़ंदुसि लेकिन रक़्स ऐं नाच गाना बि हलंदा त पोइ उहा निमाज़ कीअं क़बूल थिए माण्हुनि जी ज़ुबानुनि ते इहे अल्फाज़ हूंदा आहिनि तो अल्लाह तबारक व तआला ने कुरान के अंदर फरमाया
فرماयो इन सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर, नमाज बेहयाई बुशराई जे कमन खां रोकींदी आहे। असां 5 वक़्त नमाज बि पढ़ंदा आहियूं, लेकिन असांखे बेहयाई बुशराई जे कमन खां रोके त कोन पई। मुंहिंजा दोस्तो, नमाज बि त उहा नमाज पढ़ूं न, नमाज सां गॾु चोरी बि हुजे, नमाज सां गॾु ज़नाकारी बि हुजे, नमाज सां गॾु बेहयाई भी हुजे, नमाज सां गॾु बदनज़री भी हुजे, नमाज सां गॾु रिश्वत भी हुजे, त पोइ नमाज कान रोके। असां नमाज खे नमाज सम्झूं त सही, सिर्फ़ ऐं सिर्फ़ असां नमाज खे हिकु फ़र्ज़ सम्झो आहे त इहो फ़र्ज़ लाहिणो टालणो आहे बसि। ईअं न त असां नमाज खे इबादत सम्झी करे कयूं, सिर्फ़ ऐं सिर्फ़ असां नमाज खे हिकु ज़िम्मेवारी सम्झो आहे त ज़िम्मेवारी लाहिणी आहे। मुंहिंजा दोस्तो, त असां दिलि जे अंदरि ख़्वाहिश रखंदा आहियूं त गुनाहनि खे छॾे ॾियूं, लेकिन ॿिए तरफ़ असांजो इहो हाल हूंदो आहे त असां गुनाहनि खे छॾण जी ख़्वाहिश त रखंदा आहियूं, लेकिन इरादो न आहियूं कंदा, उन जे तरफ़ असां कदम न आहियूं वधाईंदा। मुंहिंजा दोस्तो, ख़ुशीअ जे मौक़े ते ॻाइण वॼाइण, गम जे मौक़े ते बेसब्री, त पोइ असांजी हालात ते बर्बादी आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़यामत जो निशानी ज़िक्र फरमायूं, क़यामत जी निशानी मां कुझु निशानी फरमायूं। हिकु निशानी इहा फरमाई त आख़िरी वक़्तु ईंदो, ॻाइण वॼाइण आम थी वेंदो, ॻाइण वॼाइण जो साज़ो सामान आम थी वेंदो, घर घर जे अंदरि ॻाइण वॼाइण, रक़्स नाच गाना आम थी वेंदा। मुंहिंजा दोस्तो, असां अॼु पंहिंजे मुआशिरे जे अंदरि नज़र दौड़ायूं त वाक़ई ईअं आहे या न। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने क़यामत जी निशानी जो ज़िक्र फरमायो, माण्हू हुकूमत ऐं मुमलिकत हासिल करण जे लाइ अवाम खे फुज़ूलियात में ऐं लग़वियात में मशगूल करे छॾींदा। इहा क़यामत जी निशानी। मुड़ुस ज़ाल जो चवणु वठंदो, वालिदा जी नाफ़रमानी कंदो, माण्हू दोस्तनि खे तरजीह ॾींदो ऐं वालिद जी नाफ़रमानी कंदो। खोड़ अहिड़ा वाक़िया ॿुधासीं कि महफ़िल में कंहिं औताक ते दोस्त वेठा आहिनि ऐं उन्हनि दोस्तनि सां उन जे छोकिरे जो वालिद साहब मिलण आयो, त उन वालिद साहब जे मिलण जे करे उन शख़्स वालिद साहब सां ॻाल्हाइण छॾे ॾिनो त मुंहिंजे दोस्तनि सां मिलण छो आयो, इहा मुंहिंजी बेइज़ती कराए ॾिनी। इहो असांजो हाल आहे जो दोस्तनि खे तरजीह ॾिनी पई वञे, वालिदैन खे नाफ़रमानी कई पई वञे ऐं असांजे मथां ज़लील ऐं हक़ीर माण्हू हुक्मरानी कंदा। तव्हां मुआशिरे जे अंदरि नज़र दौड़ायो त हक़ीर ऐं ज़लील माण्हू ई असांजे मथां हुक्मरान ऐं क़ाबिज़ आहे, ऐं मुआशिरे जे अंदरि नज़र दौड़ायो त इंसान अॼु जो अवाम फुज़ूलियात ऐं लग़वियात में केतिरो मशगूल आहे। मुंहिंजा दोस्तो, असां गुनाह खे गुनाह सम्झूं पिया, लेकिन गुनाह खे छॾण जो इरादो कोन पिया कयूं। माण्हू इल्मु हासिल कंदा, इल्म दीन, सिर्फ़ ऐं सिर्फ़ दुनियादारी खे हासिल करण जे लाइ, ऐं वालिदैन जी नाफ़रमानी कंदा, वालिदैन खे तंग कंदा। असांजे मथां जेके लीडर ऐं हुक्मरान हूंदा उहे बदतरीन माण्हू हूंदा। ज़कात खे टैक्स सम्झो वेंदो ऐं ज़कात खे ताउन सम्झो वेंदो, ऐं असलाफ जेके बुज़ुर्गान दीन हुआ, सहाबा किराम खे वठो, सहाबा किराम असलाफ खां अव्वल आहिनि। उन्हनि जे मथां इल्ज़ाम तराशूं, तहमतूं ऐं
गालियूं गॾूं कया वेंदा, उन्हनि खे घटि वधि ॻाल्हायो वेंदो। दौरे हाज़िर जे अंदरि नज़र दौड़ायो, तमामु जूं तमामु अलामतूं पूरियूं थी चुकियूं आहिनि। सिर्फ़ ऐं सिर्फ़ इंतज़ार आहे त अल्लाह तबारक व तआला जे अज़ाब जो। अल्लाह तबारक व तआला जो अज़ाब जो कहिड़ो हुजे जो ज़ालिम हुक्मरान असांजे मथां मुब्तला, ज़ालिम हुक्मरान असांजे मथां हुक्मरानी पिया कनि। मुस्लमाननि जो क़त्ल आम थी चुको आहे। फ़लस्तीन जे अंदरि तव्हां नज़र दौड़ायो, कश्मीर जे अंदरि तव्हां नज़र दौड़ायो त मुस्लमान केतिरा मज़लूम थी चुका आहिनि। मुस्लमाननि जो क़त्ल आम थी चुको आहे। ॿियो अल्लाह जो कहिड़ो अज़ाब अचे। महंगाई ॾिसो उरूज ते पहुची चुकी आहे। इंसान खाइण खां आजो आहे। सिर्फ़ ऐं सिर्फ़ पेट पालण जे करे इंसान गुनाहनि जे अंदरि मुब्तला थिए पियो। अल्लाह जो ॿियो कहिड़ो अज़ाब अचे। मुंहिंजा दोस्तो, असां दिलि जे अंदरि ख़्वाहिश रखंदा आहियूं त गुनाहनि खे छॾे ॾियूं, गुनाहनि खे तरक कयूं, लेकिन ख़्वाहिश रखण सां कुझु बि न थींदो। उनजे तरफ़ कदम वधाइणो पवंदो। मां तव्हांखे मिसाल ॾिनो ऐं अहिड़ी तरह हिकिड़ो मिसाल ज़िक्र कयो वेंदो आहे। हज़रत हाजी इमदादुल्लाह मक्की रहमतुल्लाह अलैह जॾहिं इंडिया जे अंदरि आया त को शख़्स उन्हनि जी मजलिस में आयो ऐं अर्ज़ु कयो, साईं तव्हां मुंहिंजे लाइ दुआ करो त अल्लाह तबारक व तआला मूंखे हज कराए। साईं जी हुनखे फरमायो त मां तुंहिंजे लाइ दुआ तॾहिं कंदुसि जॾहिं तुंहिंजो ॿेड़ो निकिरी वञे। उन वक़्तु ॿेड़नि जे अंदरि सफ़र कयो वेंदो हज जे लाइ। हाणे जहाज़ जो मिसाल वठो, जॾहिं तुंहिंजी सवारी निकिरंदी वेंदी उन वक़्तु मां तोखे हथ खां पकिड़े करे उन सवारी ते विहारे ईंदुसि। छा इन जे लाइ तूं तयारु थींदे? सिर्फ़ ऐं सिर्फ़ चई साईं तूं मुंहिंजे लाइ दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला हज कराए। इरादो ऐं नियत ई न हुजे त अल्लाह तबारक व तआला कान कराईंदो। गुनाहनि खे छॾण जो इरादो ई न हुजे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ ख़ाली फर्म ऐं पुलाव पकाया वञनि दिमाग़ जे अंदरि त असां गुनाहनि खे छॾे ॾींदासीं, ईअं कॾहिं बि कोन थींदो। असांखे घुरिजे त असां मुआशरनि जे अंदरि गुनाहनि जो ख़ात्मो कयूं। मुंहिंजा दोस्तो, जहिड़ी तरह जिस्म जी ग़िज़ा थींदी आहे अहिड़ी तरह रूह जी बि ग़िज़ा थींदी आहे। असल जेका रूह जी ग़िज़ा आहे, जेकॾहिं इंसान जो रूह ताज़ो ऐं तवानो आहे त इंसान सुकून वारो हूंदो, इंसान सुकून जी ज़िंदगी बसर कंदो। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइनुल क़ुलूब। दिलनि खे इत्मीनान जेको मिलंदो आहे उहो अल्लाह जे ज़िक्र में मिलंदो आहे। अल्लाह जो ज़िक्र, नमाज, रोज़ो, हज, ज़कात, जिहाद, गुनाहों का पासो कर, असां के बीमारी खे ख़त्म करण जे लाइ ताक़तवर दवाऊं, ताक़तवर नुस्ख़ा, ताक़तवर फ़क़ियूं इस्तेमालु कंदासीं, लेकिन जेकॾहिं असां परहेज़ न कंदासीं त उहे ताक़तवर दवाऊं, नुस्ख़ा, फ़क़ियूं कॾहिं बि असर न कंदा। असां गुनाहनि में मुब्तला हूंदासीं, गुनाह कंदा रहंदासीं ऐं इहा ख़्वाहिश कंदासीं त असां अल्लाह जा मक़बूल बाना थी वञूं, हेॾा गुनाह बि हले अल्लाह जा मक़बूल बि थियूं, ईअं कॾहिं कोन थींदो। गुनाहनि खे तर्क करणो पवंदो, तॾहिं असां अल्लाह जा मक़बूल थींदासीं। जॾहिं असां अल्लाह जा मक़बूल बाना थींदासीं त ॾिसो त तव्हां दुनिया जे लाइ अल्लाह तबारक व तआला ऐं आख़िरत जे लाइ केतिरियूं फरामानी पैदा करे पए। दुआ है अल्लाह तबारक व तआला का, अल्लाह तबारक व तआला हमारी तौफीक अता फरमाए। जिन दोस्तों ने सुन्नत को न पढ़ना